हिन हेडलाइन न्यूज़ लाइ असां सां ताबुन कयो आहे सिंध जो शान टपाल मेज़बान। हुकूमत वक्त खां आम चूंड जो इम्कान रद्द करे छॾियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त वक्त खां अॻु आम चूंडूं मुख़ालिफ़ धुर जी ख़्वाहिश थी सघे थी। आम चूंडूं मुक़रर वक्त ते ई थींदियूं। आइन में असेंबलियुनि जो मुदो 5 साल आहे। वक्त खां अॻु आम चूंडुनि जूं हालतूं न आहिनि। सभु ठीक हली रहियो आहे। फौज तहरीक इंसाफ़ में नफ़रत पखिड़ण जे इल्ज़ाम जो जवाब उमर अयूब खां वठणु घुर्जे। मलिक अहमद खान जो चवणु आहे त डफेड़ ऐं विगोड़नि जी सियासत खे दफ़न करणो पवंदो। सलामती ख़ुशहाली लाइ मुल्क लाइ कमु करणु घुर्जे। असेंबलियुनि में गार गंद जो सिलसिलो बंदि कयो वञे। गार गंद कंदड़ मेंबरनि जी मेंबरशिप मुअत्तल कई वेंदी। मुस्लिम लीग नून अज़मा बुखारी जे फेक वीडियो ठाहींदड़नि खे वाइको करण जो ऐलान। शेज़ा फातिमा ऐं ॿियनि जो चवणु आहे त सियासत सियासी मैदान में कई वञे। औरतुनि खे इस्तेमाल न करणु घुर्जे। जाली वीडियो ठाहींदड़ हर किरदार खे वाइको कयो वेंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त माण्हू बिजली जा बिल अदा करण जे क़ाबिल न रहिया आहिनि। IPP सां मुआहिदनि ते नज़रसानी करण जी ज़रूरत आहे। तहरीक इंसाफ़ खे डफेड़े जी सियासत खां बासो करणो पवंदो। PTI खे सियासत तब्दील करणी आहे त 9 मई विगोड़नि ते माफ़ी वठनि। डिजिटल दहशतगर्दी छॾणी पवंदी। सिंध सरकार समूरे सूबे में बरसाती बोर्ड मुतासिरनि लाइ हाउसिंग स्कीम शुरू कई आहे। बरसाती बोर्ड मुतासिरनि लाइ घरनि जी अदावत रुगो सिंध सरकार करे रही आहे। 21 लख घरनि ॾे नए सिर अदावत कई पई वञे। 8 लख घरनि जा बैंक अकाउंट ठही चुका आहिनि। पीपल्स पार्टी हाउसिंग स्कीम मुकमल थियण सां 1 करोड़ आबादी खे फ़ाइदो थींदो। सिंध सरकार सखर जे 100 खां वधीक बरसाती बोर्ड मुतासिरनि खे घरनि जा मालिकाना हक़ ऐं चाबियूं ॾेई छॾियूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा। 10 ॼणा फौत। सन भरिसां मुसाफ़िर वेन कार में टकर जे नतीजे में 4 ॼणा अजर जो शिकार। नूरियाबाद वेझो मुसाफ़िर कोच ऐं टालर में टकर। 3 ॼणा फौत। हैदराबाद वेझो हटरी बाईपास वटि गाॾी जे टकर में वाटड़ू हयाती विञाए वेठो। ढिगड़ी में ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टकर सबबि 1 ॼणो फौत। झंपीर में बि रोड हादसे जे नतीजे में ज़ख़्मी नौजवान हयाती विञाए वेठो। सखर सेंट्रल जेल में पुरसरात नमूने फौत थियल हिंदू नौजवान जे वारसनि जो पने आकिल में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त जेतन कुमार खे पुलिस तशदुद करे क़तल कयो आहे। नौजवान जी जिस्म ते तशदुद जा निशान आहिनि। मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं अॻूणो भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान ख़िलाफ़ ज़हर उगाछण शुरू करे छॾियो। भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तान न मोकिलण जे मौक़िफ़ जी हिमायत। संदसि चवणु आहे त पाकिस्तान में रोज़ानू बदअमनी जा वाक़िया थी रहिया आहिनि। भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तान मोकिलणु मुनासिब नाहे।